व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या साहिबल जमाल व या सय्यिदल बशर मिन वजहिकल मुनीर लक़द नुव्विरल क़मर ला युमकिनुस्सनाउ कमा कान हक़्क़ुहु बअदल खुदा बुजुर्ग तोई किस्से मुख्तसर इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका अजमईन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चारो यारम ताबे औलादे अली मजहबी हनफिया दारम मिल्लते हजरत खलील खाक पाए गौसे आज़म ज़ेर साया हर वली। अल्लाह रब्बुल इज़्ज़त की हम्द व सना हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उम्मम रहमत दो आलम बाइस तख्लीक़ कायनात जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकत हदिया दुरूद शरीफ पेश करण का बाद मुझा निहायत वाजिबुल एहतराम अज़ीज़ व दोस्तों भाइरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। हज़रात ज़ी वक़ार अवां की बख़ूबी मालूम है कि ही महीनो रबीउस सानी जो हली रहियो आहे ऐं हर महीने के कंहिं न कंहिं अल्लाह जे वली या अल्लाह सुब्हानहू व तआला जे कंहिं वॾे दीन जे उलमा सां या अल्लाह जे नबी सां निस्बत हासिल हूंदी आहे। इन महीने का पहिरों महीनो रबीउल अव्वल जो हुयो। रबीउल अव्वल महीनो नबियनि जे सरदार जे आमद जो महीनो हुयो त पोइ रबीउ सानी वलियनि जे सरदार जो महीनो आहे। मुंहिंजी मुराद हुज़ूर शाह बगदाद ऐं वलियनि जो सरदार औलादे अली आले नबी हज़रत शाह अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु जन सां इन रबीउ सानी जे महीने के निस्बत हासिल आहे। हज़रत ज़ी वक़ार के अल्लाह सुब्हानहू व तआला जा जेके औलियाए किराम आहिनि उन्हनि जे जेके
उन्हनि खां मामलात ज़ाहिर थींदा आहिनि, आदत जे बरख़िलाफ़ अजीब व ग़रीब कम उन्हनि खां सादिर थींदा आहिनि, उन्हनि खां ज़ाहिर थींदा आहिनि। जेके इंसान जे आदत जे बरख़िलाफ़ कम अल्लाह जे नबी या रसूल खां ज़ाहिर थिए त उनखे मोजिज़ो सॾिबो आहे। जेकॾहिं अल्लाह जे वली खां अहिड़ो को कमु सादिर थिए त उनखे करामत चयो वेंदो आहे। हज़रत ज़ी वक़ार करामात जो सबूत अल्लाह सुब्हानहु व तआला जे क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मां आहे कि अल्लाह सुब्हानहु व तआला जे क़ुरान मजीद जूं कुझु आयतूं आहिनि जेके अल्लाह जे वलियनि जे करामतुनि ते दलालत कनि थियूं। हज़रत बीबी मरियम साइण सलामुल्लाह तआला अलैहा के बैतुल मक़दिस में जनाबे ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जा नबी हुया ऐं उन्हनि जी कफ़ालत ऐं परवरिश में हुया। तो हज़रत सैयदना बीबी मरियम साइण रज़ियल्लाहु तआला अन्हा खे अणमुदाइता मेवा ख़ालिक़ काइनात उन्हनि खे खाराईंदो हुयो, जंहिंजो तज़किरो अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद सूरह आले इमरान में भी कयो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला जा नबी सगोरा हज़रत सैयदना ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जन बीबी साइण मरियम रज़ियल्लाहु तआला अन्हा वटि आया। कुल्लमा दख़ल अलैहा ज़करियल मिहराब वजद इंदहा रिज़्क़ा, जॾहिं अणमुदाइता मेवा हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम बीबी साइण मरियम रज़ियल्लाहु तआला अन्हा वटि ॾिठा तो फरमायाऊं क़ाल या मरियम अन्ना लकी हाज़ा, ऐं मरियम ही अणमुदाइता मेवा तो वटि किथां आया। तो हज़रत बीबी साइण मरियम रज़ियल्लाहु तआला अन्हा अर्ज़ु कयो कि भला साईं ही जेको रिज़्क़ ऐं अणमुदाइता मेवा मूं वटि अची रहिया आहिनि हे ॿियो कोई मूंखे न ॾेई रहियो आहे, बल्कि ख़ालिक़ काइनात अल्लाह जी तरफ़ां ई सभु कुझु मूंखे मिली रहियो आहे। हज़रत ज़ी वक़ार कि इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब, अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो बेशक ख़ालिक़ काइनात अल्लाह सुब्हानहु व तआला जंहिंखे चाहे बग़ैर हिसाब किताब जे उनखे रिज़्क़ अता फरमाईंदो आहे। हज़रत ज़ी वक़ार कि अल्लाह सुब्हानहु व तआला जे हिन आये करीमा मां कि उलमाए किराम ऐं मुफ़स्सिरीन किराम फरमाइनि था कि हज़रत बीबी साइण मरियम रज़ियल्लाहु तआला अन्हा वटि इहे जेके अणमुदाइता मेवा पेश थींदा हुया अल्लाह सुब्हानहु व तआला जे तरफ़ां, इहे संदन हिकु करामत जो ज़ुहूर आहे कि अल्लाह सुब्हानहु व तआला जे रब सुब्हानहु व तआला उन्हनि खे अणमुदाइता मेवा खाराईंदो हुयो कि हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजो मोजिज़ो कोन हुयो। जेकॾहिं हज़रत ज़करिया जो मोजिज़ो हुजे हा तो हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खां सुवाल करे पुछा न कनि हा, बल्कि हीअ हज़रत बीबी मरियम साइण जेके अल्लाह जी नबिया कोन हुई बल्कि हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी वालिदा माजिदा हुई, जंहिंखे अल्लाह सुब्हानहु व तआला बग़ैर मुड़स जे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जहिड़ो पुटु अता फरमायो। उलमाए किराम फरमाइनि था बग़ैर मुड़स जे उन्हनि खे औलाद अता थियणु इहो बि उन्हनि जी हिकु करामत आहे। ऐं अणमुदाइता मेवा अल्लाह सुब्हानहु व तआला जो हज़रत बीबी मरियम खे अल्लाह अणमुदाइता मेवा ॾियणु ऐं हज़रत बीबी मरियम वटि अणमुदाइता मेवा अचणु इहो बि अल्लाह सुब्हानहु व तआला जी हज़रत मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम खे करामतुनि मंझां हिकु करामत आहे। नाज़रीन सामीन किराम के करना उन अल्लाह जे वलियनि वटि करामतुनि जो सबूत हिकु इन आये करीमा मंझां आहे कि हज़रत जाबिर रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आहे, उहो फरमाइनि था कि हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी पाक न्याणी अम्मा ख़ातून जन्नत सैयदा फ़ातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा पंहिंजे वालिद गिरामी रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ख़िदमत आलिया में
ॿ मानियूं ऐं गोश्त जो टुकड़ो ढके करे उन्हनि खे बतौर तोहफ़ा ऐं हदियो करे मोकिलियाऊं। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सईदा पाक जे घर में आया ऐं सॾे फरमायाऊं कि हलुम्मी या बुनियतो के आहे मुंहिंजी पाक धीअड़ी ऐं पाक न्याणी हेॾे अचो। त हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि साइण उहा जेका सो ॿ मानियूं खणी आई ऐं गोश्त जो कुझु हिसो हुयो। त नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उनखे खोलियो त समूरो थांव गोश्त सां भरियल ऐं समूरे उहो जेका सो आहे मानीअ जो थांव हुयो, उहो मानी जो सिर्फ़ु ॿ मानियूं हुयूं, ॿ जेका सो आहे मानी ऐं गोश्त जो थोरो हिसो हुयो। पर जॾहिं न हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन गोश्त खे खोलियो ऐं उन थांवनि खे खोलियो त उहो थांव मानियुनि सां भरियल हुयो ऐं उहो गोश्त बि मानी सां भरियल हुयो। हज़रत ज़ीवकार हुज़ूर नबी मुकरम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कि बीबी मरियम हज़रत बीबी साइण रज़ी अल्लाह ताला अन्हो जन खां पुछा कयो कि ही तो वटि किथां आयो आहे। तो हज़रत बीबी साइण हज़रत सईदा फ़ातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा उहो ई जवाबु ॾिनो, अहिड़ो ई जवाबु ॾिनो जेको जवाबु हज़रत सैयदना मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे सुवाल पुछण ते जवाबु ॾिनो हुयो। हज़रत बीबी साइण अम्मा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा अर्ज़ु कयो अलहम्द के ऐं बाबा जान ही जेको रिज़्क़ आयो आहे इहो रिज़्क़ ॿिए जे तरफ़ां न आहे बल्कि ख़ालिक़ काइनात पंहिंजे तरफ़ां ही रिज़्क़ मोकिलियो आहे। हज़रत ज़ीवकार जॾहिं इहो जवाबु अता फ़रमायो कि हीअ हज़रत बीबी सैयदा पाक रज़ी अल्लाह ताला अन्हा इहो जवाबु ॾिनो त हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशीअ मंझां फ़रमायो अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी जअलके शबीहत सैयदते निसाए बनी इसराइल औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पाक न्याणी सईदा फ़ातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी जॾहिं इहो जवाबु ॿुधो त अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि उन अल्लाह जूं सभु तारीफ़ूं आहिनि जंहिं मुंहिंजी पाक न्याणी सईदा फ़ातिमा खे हज़रत बीबी मरियम जहिड़ो करामत अल्लाह सुब्हानो व तआला उनखे अता फ़रमायो आहे। हज़रत ज़ीवकार कि के इहा हदीस मुबारका आहिनि जेके ऐं क़ुरान पाक जो आयतूं आहिनि जेके अल्लाह जे वलियनि जे करामतुनि जे ज़ाहिर थियण ते दलालत कनि था कि ऐं ॿी आया करीमा इहा आहे कि जेको असहाब कहफ़ जे बारे में अवां ॿुधो हूंदो कि असहाब कहफ़ सवें साल कि हिकु बादशाह जेको बुतनि जो पूॼारी हुयो उन्हनि जे डप खां उहे निकिरी करे कंहिं गार में वञी रहिया। तो गार में वञी रहण खां बाद में कई सवें साल उन गार में रहिया। तो उन गार में सवें साल रहण जे बावजूदु उहे तौहीद जा पुॼारी हुया, अल्लाह जे नबी जे दीन ते क़ाइमु हुया। उन्हनि बुतनि जी इबादत जे डप खां लिकी करे बादशाह खां लिकी करे कंहिं गार में वञी अंदरि लिकिया ऐं कई सवें साल उन गार में अंदरि रहिया। पर सवें साल अंदरि रहण खां बाद में जॾहिं उन गार मां उथिया के गार मां जॾहिं उथिया त उन्हनि जो जिस्म बि महफ़ूज़ हुयो, उन्हनि जा कपिड़ा बि महफ़ूज़ हुया ऐं उन्हनि जा जेके जिस्म ते ढकियल कपिड़ा ऐं लटा उहे बि सही सलामत हुया। ऐं उन खां बाद में जॾहिं उथिया तो फ़लिहाज़ा उन्हनि जो सभु कुझु सही सलामत हुयो। तो इन आए करीमा मां असहाब कहफ़ वारे इन वाक़े मां अल्लाह जे वलियनि जे हिकु करामत जो ज़ुहूर थी रहियो आहे। अल्लाह जे वलियनि जे करामत जे जवाज़ जो सबूत मिली रहियो आहे। ऐं टी आयत करीमा जेका अल्लाह जे वलियनि जे उन ते दलालत करे थी पई कि हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम
इहो जेका सो आहे सूरे नमल में मौजूदु आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम ख़त लिखियो हज़रत बीबी बिल्किस ॾे, तो उन जेका सो ख़त वञी पहुतो हज़रत बीबी बिल्किस वटि, तो बीबी बिल्किस हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि ख़ुदि हाज़िर थियण जो जेका सो प्रोग्राम ठाहियो। तो हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम बीबी बिल्किस ॾे जॾहिं ख़त लिखियो, तो उन खां बाद में बीबी बिल्किस प्रोग्राम तो हज़रत ठाहियो कि मां सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम वटि ख़ुदि हाज़िर थियां थी ऐं उन्हनि जो दीन ऐं उन जो दीन जो पैगाम मां ॿुधां थी पई कि उन्हनि जो छा दीन जो पैगाम आहे। बार सूरत समूरो वाक़ियो जेका सो आहे बयानु करण जो त टाइम कोन्हे। तो हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे जेको उन ख़बर पई त बिल्किस अची रही आहे, तो पंहिंजे उन हाज़िरीन में जेके साईं जन वटि जिन बि मौजूदु हूंदा हुया संदन ख़िदमत में, ऐं उन खां अलावा पखी बि हूंदा हुया, परिंदा बि हुया ऐं माण्हू जी जमात बि जेका सो हुई संदन ख़िदमत में हाज़िर हूंदी हुई। तो हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो पंहिंजे उन हाज़िरीन मजलिस खे, जेके मजलिस में हाज़िर हुया, उन्हनि खे फरमायूं कि बिल्किस जो हिन जेका सो तख़्त केरु जेका सो खणी ईंदो। बिल्किस जो तख़्त हुयो यमन में, हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम हुया मुल्क शाम में, कई जेका सो आहे वो विच में फ़ासिलो आहे। तो फरमायूं कि बिल्किस जो तख़्त केरु खणी ईंदो, कि हिकु वॾे जिन जेके इफ़रीत क़ुरान सॼियो आहे, उन जिन चयो कि तव्हांजो मजलिस ख़तमु थियण खां अॻु में मां बिल्किस जो तख़्त तव्हां वटि अची करे हाज़िर कंदुसि। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो न, कि बिल्किस जेका सो अची रही आहे कि मजलिस जे ख़तमु थियण खां पहिरियों पहिरियों, इन खां बि अञा वधीक जेका सो आहे पहिरियों मूंखे उहो तख़्त मिले। तो हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में हिकु शख़्स हुयो जंहिंजो नालो आसिफ़ बिन बरखिया आहे, जंहिंजो नालो आसिफ़ बिन बरखिया आहे। उन आसिफ़ बिन बरखिया कि हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में अर्ज़ु कयो कि क़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताबि अना आतिका बिही क़ब्ल अन यरतद्द इलैका तर्फ़ुक। हज़रत आसिफ़ बिन बरखिया अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान मजीद में फ़रमायो कि जंहिं वटि किताब जो कुझु इल्मु हुयो, उन हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम वटि अर्ज़ु कयो कि क़िबला, कि मां तव्हांजी अखि छिंभ खां पहिरियों बिल्किस जो तख़्त तव्हां वटि हाज़िर करे सघां थो पियो। अखि छिंभ खां पहिरियों, कि हीअ आहे अखि छिंभ, पाण जेको अखि छिंभंदा आहियूं, अखि असांजो खुलियल आहे, बंदि करणु, इहा अखि छिंभ, इनखे जेका आहे हज़रत आसिफ़ बिन बरखिया जेको सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजो सहाबी सॻोरो हुयो, उन अर्ज़ु कयो कि क़िबला, कि तव्हांजे अखि छिंभ खां पहिरियों मां बिल्किस जो तख़्त जेका सो खणी करे तव्हां वटि हाज़िर कंदो त थियो बि ईअं। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम अखि ईअं छिंबियो ऐं अखि खोलियो त तख़्त बिल्किस जनाब आसिफ़ बिन बरखिया अची करे सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी ख़िदमत में हाज़िर कयो। नाज़रीन सामीन किराम, कि कई जेका सो महीननि जी मुसाफ़त में कि यमन खां हज़रत आसिफ़ बिन बरखिया उन तख़्त बिल्किस खे खणी करे, यमन खां खणी करे मुल्क शाम में सिर्फ़ अखि छिंभ में अची करे पहुतो। इहा अल्लाह जे हिकु वली जी करामत आहे। उलमा किराम फरमाइनि था कि हज़रत आसिफ़ बिन बरखिया उहो तख़्त खणी अची सघे पियो, तो हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम पाण बि तख़्त खणी अची सघनि पिया जेका सो अखि छिंभ में। जॾहिं कि हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे दरबार जो हिकु वली सॻोरे जी इहो जेका सो कमाल आहे कि उहो अखि छिंभ खां पहिरियों तख़्त बिल्किस अची करे यमन खां शाम मुल्क में खणी अचनि सघनि पिया।
जॾहिं वली जो इहो कमाल आहे ऐं उन्हनि जो इहा करामत आहे त हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम त उन्हनि जा नबी हुया। तो अल्लाह जी नबी जो त केतिरो कमाल हूंदो, पाण बि खणी अची सघनि पिया, पर पंहिंजी हाज़रीन मजलिस खां छो पुछियऊं। तो उलमा किराम फरमाइनि था कि हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम इहो चाहिनि पिया कि जेकॾहिं मां खणी ईंदुसि तो एतिरो असरु उन ते न पवंदो जेतिरो मुंहिंजे दरबार जो हिकु अल्लाह जे वली ऐं मुंहिंजे दरबार जो हिकु सहाबी सगोरे जे तख़्ते बिल्कीस अखिछिंभ खां पहिरियों मूं वटि हाज़िर करणु, इहो बिल्कीस जे मथां हिकु वॾो असरु अंदाज़ थींदो। नंबर 1 कि हज़रत सुलेमान नंबर 2 हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम के दुनिया जे साम्हूं इहे ॾेखारणु चाहिनि पिया कि अल्लाह जे वलियनि जी इहो शान आहे कि जेको कमु मुंहिंजे दरबार जो हिकु वली ऐं सहाबी करे सघे थो पियो, तो इन करे जेका सो आहे कि दुनिया खे ॿुधाइणु चाहिनि पिया कि इन मां मालूम थियो कि 3 आयत करीमा जेके आहिनि उहे कि अल्लाह जे वलियनि जे करामत ते दलालत कनि थियूं पियूं कि उन खां बाद में कुझु अहादीस मुबारका जेके करामतुनि जे सुबुह ते कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ख़िदमत में 2 सहाबी सगोरा हुया कि उन्हनि मंझां हिकु जो नालो हज़रत उबाद बिन बिशर ऐं ॿियो जो नालो उसैद बिन हुज़ैर रज़ियल्लाहु ताला अन्हु राति जी जेका सो आहे अंधेरी राति थियण ताईं नमाज़ इशा खां बाद ताईं हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ख़िदमत में हुया। तो उन खां बाद में कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कि उन ॿिन्ही मां कंहिं हिक सां गॾु चिराग यानी जेके ॾीओ पाण चवंदा आहियूं, कंहिं हिक वटि ॾीओ हुयो, चिराग हुयो, त पोइ उहे ॿई उन हिकिड़े ॾीए जी रोशनीअ सां हली रहिया हुया राति जी ऊंधाईअ में। कि उन खां बाद में कि जॾहिं उहे ॿई सहाबी सगोरा हिक ॿिए खां जुदा थियण लॻा, तो उन सां जॾहिं जुदा थिया त पोइ जंहिंसां ॾीओ हुयो त ॿिए सहाबी सगोरो जॾहिं पंहिंजो रस्तो वठणु पंहिंजे घर ॾांहुं हलणु लॻो, तो उहो ॿिए सां बि गॾु ओड़ी जेका सो आहे कोई शायदि काठीअ जो अहिड़ो कुझु हुयो, उन हिन ॿिए जे उन ॾीए में हलियो, तो काठीअ जो उहो थोरो बि उन ॾीए में हणण सां अल्लाह जे नबी जे अल्लाह जे वली जे ऐं सहाबी सगोरे जे करामत सां सिर्फ़ु उन ॾीए में टच करण सां उन जे ॿिए उन काठीअ जे थोरे में बि रोशनी थी वई। नाज़रीन सामिन किराम कि हज़रत इमाम बेहकी अलैहिर्रहमह दलाइल नबुवत में हज़रत मैमून बिन ज़ैद उहे हज़रत बिन अबी अब्स का रिवायत कनि था कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अबू अब्स हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु नमाज़ूं पढ़ंदा हुया। पोइ जॾहिं पंहिंजे घर ॾांहुं वापसि मोटंदा हुया तो हिकु भेरे बरसाति वारी अंधेरी राति में उहे निकिता त उन जी लठ जेका सो आहे उन जे साम्हूं लठ जेका लठ में रोशनी हूंदी आहे न, लठ में किथां रोशनी, त उन जी लठ जेका सो आहे रोशनी ॾियणु लॻी, तो उहो सहाबी सगोरो लठ जी रोशनी में वञी करे पंहिंजे घर जे अंदरि दाख़िल थिया। नाज़रीन सामिन किराम के हज़रत हुज़ूर हज़रत अल्लामा बदरुद्दीन अलैहिर्रहमह फरमाइनि था कि हिकु अल्लाह जो वली हुयो अल्लामा इहसानुद्दीन रहावी, उहे कंहिं वलीमे जी दावत ते हुया। राति जेका सो आहे अंधेरी वारी राति हुई ऐं सर्दी वारी राति हुई, तो शागिर्द उन्हनि सां गॾु साईं जन जा हुया। उन्हनि अर्ज़ु कयो कि क़िबला असां तव्हांजे लाइ जेका सो आहे घर जे दरवाज़े ताईं रोशनी करे तव्हांखे वञी करे घर जे दरवाज़े ताईं वञी पहुचायूं। तो अल्लाह जे वली सगोरे फरमायो कि न, कि मां पाण हलियो वेंदुसि। तो उलमा उन जी शागिर्दनि जी जमायत आहे उहे फरमाइनि था कि जॾहिं हज़रत अल्लामा इहसानुद्दीन रहावी अलैहिर्रहमह जॾहिं असां खां जुदा थियो, तो असां ॾिठोसीं कि साईं जन सां गॾु 2 फानूस ऐं 2 चिराग 2 ॾीआ साईं जन सां गॾु हली रहिया आहिनि ऐं रोशनी करे रहिया आहिनि। जॾहिं साईं जन पंहिंजे घर जे दरवाज़े ताईं वञी करे पहुता त उहे 2 ॾीआ ऐं उहे 2 रोशनी कंदड़ बि ग़ाइबु थी विया।
नाज़रीन सामीन किराम कि अल्लाह जे वलियनि जो जेका करामतूं हुयूं तो इन करे कि अल्लाह जे वलियनि जी करामतूं हक़ आहिनि। उन्हनि अल्लाह जे वलियनि जे करामतुनि ते जेका सो आहे उहे कोई जेका सो आहे इहे उहे करामतूं आहियूं जेके टे करामतूं मूं अव्हां जे साम्हूं कि क़ुर मजीद मां जेका सो बयानु कयूं। तो हज़रत आख़िरी ॻाल्हि बयानु करे मां बस जॻह वठंदुसि। मुहम्मद बिन हमज़ा अलैहिर्रहमा फरमाइनि था कि असां हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु हुयासीं त अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां जॾहिं असां इजाज़त वठी करे राति जी अंधेरी में रवाना थियासीं त पोइ कि हज़रत मुहम्मद बिन अबी हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था कि जॾहिं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां असां जुदा थियासीं तो मुंहिंजी आङुर रोशनी करणु लॻी एसी ताईं जो असीं जेका सो उन आङुर जी रोशनी करण जे करे असां राति जी अंधेरी में हलंदा रहियासीं। नाज़रीन सामीन किराम कि इहे जेका सो आहे अल्लाह जे वलियनि जूं करामतूं आहिनि कि औलियाए किराम उलमाए रब्बानी जूं करामतूं या औलियाए रब्बानी जूं करामतूं हक़ आहिनि। ऐं असां अहले सुन्नत वल जमात जो बि इहो अक़ीदो आहे कि औलियाए किराम जूं जेके करामतूं आहिनि उहे हक़ आहिनि। अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे सिधी वाट ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।